तो अदीदो ज़ाल मुर्स 50 मैल बगदाद का बाहर वेठा हन। रात जो टाइम आ ज़ाल मुर्स पान में कचहरी वेठा कन। मुर्स चयो ओ मुझी ज़ाल चई जी तोखे ख़बर आ त पंहिंजे घर में न्याणी आ 12 सालन जी आ पर ॼमंदे ई अंधी आ ॿोड़ी आ गूंगी आ टुंडी आ मंडी आ गोश्त जो लोथड़े जो लोथड़ो आ। तू भी तंग आ मां भी तंग हाँ उथारणो विहारणो तोखे आ माखे भी तकलीफ़ आ। न्याणी चंगी भली त कान थी ते पर मरे भी कान थी। पाण मुरीद हूं अब्दुल कादर जीलानी जा। हाणे मां इरादो कयो आ तो सुभाणे बगदाद थो वञा मुर्शिद अब्दुल कादर जीलानी के दावत थो ॾेई अचां पर मानी तॾहिं खाराईंदोसांस जॾहिं दुआ घुरी मुंहिंजी न्याणीअ खे उथारींदो। मुंहिंजे न्याणीअ खे अग में उथारींदो तो पोइ मानी ॾींदोसांस न त कोन ॾींदोसांस। माई चयो मां ईअं न कर मुर्शिदन के आज़माइबो थोरो आ मुर्शिदन जो इम्तिहान न वठबो आ मुर्शिदन सां मोहब्बत हूंदी आ कि न न घणो ई मुर्शिदन के असां भी ॾिना आहिनि नज़राना चालीहा यारियूं घणा ई असां भी लंगर फकर ॾिना आहिनि। हाणे त वरी पीर जो भी त वारो आ न कमल पीर भी त ॾिसूं न। माई हिकड़ी गाल ते हे बी गाल ते पर मुड़स मुड़स हूंदा आहिनि। माईअ खे धड़का दाब ॾेई बस कराई सुबुह जो हमराह चढ़ी गॾह ते रवानो बगदाद थियो। जमल बगदाद में पहुतो त पीरन जो पीर अब्दुल कादर जीलानी अगी नमाज पढ़ी मुसल्ले ते वेठो आ। सभई जो सुभान अल्लाह। अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम करे वनी गोडा बनी वेठो। पीरान पीर जा हथ वरतई हथ वठी चुमई चुमण का पो पाण फरमो बा दे खबर मुरीद किया आयो आ किबला दावत जण आयो आया खुदा कारण मुंहिंजी दावत वठो जडी वणई वणई वठो पर मुंहिंजी दावत खा। पीरान पीर फरमायो त कॾहिं तुंहिंजो इरादो आ चई सुभाणे या ॿिए ॾिहाड़े पाण अखियूं खणी बूटियूं अखियूं बूटे कंध हेठ कयो कंध हेठ करे काफी देर ताईं वेठा हा पो मथे अखियूं खणी अखियूं खोले चऊं हा दावत क़बूल आ। वाह वाह तैयारी कर हमरा रवानो थियो। दावत वारे ॾिहाड़े पीरान पीर पंहिंजे खलीफन खुलफा सां जमात सां अची पहुता। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइन था बाबा जल्दी कर नगर खणी आ असां दुआ घुरऊं वञूं। हाज़िर क़िबला वञा तो हमरा छा कयो सिधो अंदर घर में वयो घर में वञी हिकिड़ो खारो खयई उन खारे में उहा बीमार न्याणी विधई न्याणी खिजी मथा हुन जे कपड़ो ॾिनई कपड़ो ॾेई मोजा दावो खारो मथे ते खणी अची पीरान पीर जे आॾो रखई। हज़रत गौसल आज़म फरमाइनि था छाहे जे क़िबला ॾिस उथलाए पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जो कपड़ो लाथो त बीमार न्याणी आ पेर भी नाहिन हथ भी नाहिन कन भी नाहिन अखियूं भी नाहिन ज़ुबान भी नाहे गोश्त जे लोथड़े जो लोथड़ो वा छाहे मुरीद क़िबला 12 साल थी आहिनि ॼमंदे ई अहिड़ी नका थी मरे नका थी चंगी भली थे मानी को न ॾींदोसां हिन खे उथार पो मानी खाराईंदोसां। मां अल्लाह सां वाइदो करे आयो आहियां ऐं मुंहिंजी दिलि जो बि इहो इरादो त देसी ताईं न्याणी न उथंदी मानी न मिलंदी। हज़रत गौसे आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह देर कान कई न्याणीअ खे बांह खां वठी चवनि था अम्मा उथ अल्लाह जे इज़्न सां। छोकरी उथी खड़ी थी हथ सलामत पैर सलामत अखियूं सलामत कन सलामत जुबान सलामत जुबान ते ज़िक्र जा सुभान अल्लाह। हाणे त कम थियो न चे हाँ सही मानी खणी आ ची न सही अञा हिकिड़ो शर्त आ सुभान अल्लाह अञा शर्त आहे कि हा कहिड़ो चेसी मूं तव्हां खे दावत ॾियण आयो हुअसि न पोइ तव्हां नका कई हा नका कई न अखियूं बूटियूं अखियूं बूटे कंध हेठि कयो कंध हेठि करे काफ़ी देर खां पोइ तव्हां कंध मथे खणी चयो हा ईअं बि छो
हजरत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था मुरीद तो ऐं ज़ाल सलाह पे कई मूंखे सब ख़बर हुई। ओ मुरीद तोखे ज़ाल झलियो पे त मुर्शिद खे आज़माए बो नाहे, पर तो ज़िद कयो हो त न मुर्शिद खां ज़रूर दुआ घुराईंदुसि, न्याणी चङी भली थी त मानी ॾींदुसि न त को न ॾींदुसि, उहो सभु मूंखे ख़बर हुई। ॿिए ॾिहाड़े ते तो अची दावत ॾिनी, हाणे मां कीअं हाओ कयां, मां अखियूं ॿूटे पंहिंजे रब सां ॻाल्हायो। ओ मुंहिंजा मौला हे दावत त ॼण आयो वा, पर मानी तॾहिं खाराईंदो जॾहिं बीमार उथी खड़ी थींदी। हाणे मौला जेकॾहिं तूं मूंसां हाओ करी ऐं मुंहिंजी दुआ क़बूल करी, हिन जी न्याणीअ खे तूं उथारी त मां बि दावत क़बूल कयांसि, जेकॾहिं न क़बूल करी त दावत बि क़बूल न कयां। पोइ अल्लाह साईं मूंखे फरमायो त मां आहियां कादिर, तू आही अब्दुल कादिर। चओ सुभान अल्लाह। मां रब आहियां कादिर, चओ मां केर आहियां कादिर, माना कुदरत वारो। ओ अब्दुल कादिर मां रब आहियां कादिर, तू आही अब्दुल कादिर, कादिर जो बानो। तो जी दुआ रद कान थींदी, इन मुरीद जी दावत क़बूल कर, उते उन बीमार ते हथ खड़न तुंहिंजा कम आहिनि, उन बीमार खे उथारण मां कादिर जो कम आहे। असां केतिरा बि खणी कमज़ोर आहियूं, पर असांजो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी आहे। असां केतिरा बि कमज़ोर आहियूं, पर असांजो उहो मुर्शिद आहे जो कुल वलीअ ते क़दम आहे। अॼुकल्ह त पीरनि खे अलाए छा थियो आहे कि माते कदम साईं जो कोन्हे, बाक़ी ॿियनि सभिनि ते माना पाण खे पुट अब्दुल कादिर जीलानी खां मथे थो सम्झे, माते कोन्हे। अदा अहिड़नि पीरनि खे दुआ कयो, दुआ दुआ। मां जे ॻाल्हि कंदुसि चवंदा मुफ्ती साहब पीरनि जो मुखालिफ़ आहे। बाबा मां छो पीरनि जो मुखालिफ़ आहियां, मां त पीरनि जे पेरनि जी पणी आहियां, मां त पीरनि जो ग़ुलाम आहियां। छाजे करे पीरनि जी मुखालिफ़त कंदुसि, पर उन्ही खे कोन बख़्शींदुसि जेको बगदाद वारे खे नथो दोस्ती रखे, उनखे न छॾींदुसि जेको बगदाद वारे सां दुश्मनी थो करे। बगदाद वारे जीलानी जो कुल वलीअ ते क़दम आहे। हथ मथे खणी ॿुधायो, हथ मथे खणी आहे या न आहे? हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो वली आहे जो कुल वलीअ जे मथां क़दम आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, बसि यारी तव्हांजी असांजी एतिरी आहे जो तव्हां पीरान पीर जा ग़ुलाम आहियो, असीं वरी तव्हांजा ग़ुलाम आहियूं। तव्हांजे दिलि में अब्दुल कादिर जीलानी जी मोहब्बत आहे, असांखां तव्हां सां मोहब्बत आहे असांजी। अवां पीरान पीर सां प्यार कयो, इंशा अल्लाह ताला ही फ़क़ीर बि तव्हांजो ग़ुलाम आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असांजो मुर्शिद कामिल आहे हज़रत अब्दुल कादिर जीलानी, जेको क़यामत ताईं कुल वलीअ जो सरदार आहे।